अमरीका ईरान ऐं विच ओभर बाबति सूरतहाल ते अहम अॻभराई साम्हूं आई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सऊदी अरब, कतर ऐं गॾियल अरब इमारात जी दरख़्वास्त ते ईरान ते थियल फ़ौजी हमिलो फ़िलहाल मुलतवी कयो वियो आहे। ट्रंप मूजिबि कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी, सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं UAE जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद अल नाहयान अपील कई आहे त जारी सिफ़ारती ॻाल्हियुनि खे मौक़ियो ॾिनो वञे। संदन ख़्यालु आहे त अहिड़ो मुआहिदो मुमकिन आहे जेको न रुॻो अमरीका पर सॼे खिते लाइ क़ाबिले क़बूल हुजे ऐं ईरान खे एटमी हथियार हासिल करण खां रोके सघे। सदर ट्रंप चयो आहे त उन्हनि अॻुवाणनि जे एहतराम में हमिलो रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे, पर साॻिए ई वक़्तु ख़बरदार बि कयो वियो आहे त जेकॾहिं ॻाल्हियुनि मां नतीजो न निकितो त अमरीकी फ़ौज कंहिं बि वक़्तु वॾी कार्रवाई लाइ तयारु आहे। ॿिए पासे ईरान गॾियल अरब इमारात जे बरका न्यूक्लियर प्लांट भरिसां ड्रोन हमले में मुलविस हुजण जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। ईरान जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई इन दौरान इन वाक़िए खे फॉल्स फ्लैग ऑपरेशन करार ॾींदे जर्मनी जे चांसलर ते ॿिटो मयार इख़्तियार करण जो इल्ज़ाम हयो आहे। इस्माइल बकाई चयो आहे त जेकॾहिं एटमी इमारतुनि ते हमला ख़िते लाइ ख़तरो आहिनि त पोइ उहो उसूल सभिनी ते बराबरि लागू थियणु घुरिजे, न सिर्फ़ु सियासी मफ़ादनि मुताबिक़। उन दौरान कतर बि चयो आहे त ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदे लाइ वधीक वक़्त जी ज़रूरत आहे। कतर जे तर्जुमान मूजिबि सिफ़ारती कोशिशुनि खे जारी रखण सां ई मसइले जो हल निकिरी सघे थो। साॻिए ई वक़्तु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान लाइ नई हिदायत जारी कंदे चयो आहे त मुआहिदो करण लाइ वक़्तु महदूद आहे। हुन ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियुनि में अॻभराई न थी त अमरीका ॿीहर फ़ौजी हमले ते ग़ौर करे रहियो आहे। होॾांहुं रूसी सदर व्लादिमीर पुतिन बि 2 ॾींहंनि जे दौरे ते चीन पहुची रहियो आहे, जिते रूस ऐं चीन विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ऐं अहम गैस पाइपलाइन मुआहिदे ते इम्कानी अॻभराई जी उमेद ज़ाहिर कई पई वञे। पुतिन चीनी सदर शी जिनपिंग खे पुराणो दोस्त करार ॾींदे ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे आलमी इस्तेहकाम लाइ अहम करार ॾिनो आहे।